लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख है मूंसां गॾु आहे असांजी न्याणी इकरा जागीराणी राहूजो। हुन जो लाड़काणी सां तालुक़ु आहे ऐं हुनजो बिन हिकु ॿ हफ़्ता अॻु विहांउ या शादी थी आहे ऐं असां चाहियो पिए त हिन मौक़े ते हू जॾहिं पंहिंजे वर सां गॾु स्टूडियो में आई आहे त हुन खां पुछूं हुनजा ख़्याल ऐं अव्हांखे बि ॿुधायूं। अचो त इकरा सां ॻाल्हाए। तुंहिंजो नालो छा आहे? इकरा। इकरा अवां पाण केरु आहियो? जागीरानी। हा, अवां जो वालिद साहब छा कंदो आहे? टीचर हुया। अच्छा, हुया माना हाणे न आहिनि हिन दुनिया। छा जा टीचर हुआ? PhD टीचर हुया। अच्छा, अवां घणा भाउ भेणूं आहियो? असां 7 आहियूं माशाल्लाह। हा, माउ हिकु अथव? हा। अच्छा, पोइ अवां काओ नंबर आहियो? मां सभिनि खां नंढी आहियां। सभिनि खां नंढा आहियो। ऐं जेके 7 ॼणा आहियो उन में भेणूं भाउर घणा? 2 ब्रदर्स आहिनि ऐं असां 5 सिस्टर्स आहियूं। 5 सिस्टर्स आहिनि। पोइ भेणूं पढ़ियल आहिनि? हा। सभु? छा पढ़ियूं आहिनि? वॾी सिस्टर जी MSc थियल आहे बॉटनी में। उनखां ॿी सिस्टर आहे उनजी MA थियल आहे इंग्लिश में। ऐं 3 नंबर जेका सिस्टर आहे उनजी बि मास्टर्स थियल आहे माइक्रोबायोलॉजी में। ऐं जेका चौथी आहे उनजी बि बैचलर्स थियल आहे। बि मां आहियां। बैचलर्स छा में हुन कई आहे? उनजी बि इंग्लिश में थियल आहे। माना बॉटनी इंग्लिश माइक्रोबायोलॉजी इंग्लिश ऐं तव्हां? हाँ जी। ठीकु आहे। उन्हनि छोकिरियुनि जो अव्हांजी भेणुनि जो पढ़ण जो असरु कहिड़ो पियो आहे तव्हांजे घरनि ते? उन्हनि जी शादी थियल आहे? ॿिनि जी अञा न आहे थियल। ॿिनि जी न आहे थियल। जिन ॿिनि जी थियल आहे बाक़ी ॿ बचूं न जिन जी शादी थियल आहे? मतिलबु असां 3 सिस्टर्स ई थियल आहे। हा, 2 ॿियूं आहिनि जिन जी शादी थियल आहे, 2 ॿियूं आहिनि जिन जी शादी न थियल आहे। जिन जी ॿिनि जी शादी थियल आहे उन्हनि खे इन तालीम जो फ़ाइदो कहिड़ो पियो? तव्हां इन ते सोचियो आहे त तव्हांजा वालिदेन जॾहिं तव्हांखे पढ़ाइनि था कॾहिं बि इहो त सोचो त हीअ बाबा या अम्मा पढ़ाइनि था असांखे त इन जो को मक़सदु बि हूंदो? हा बिल्कुलु। इहो सोचींदा हो? बिल्कुलु। अच्छा, पोइ हाणे तव्हां छा था थियणु चाहियो? मुंहिंजो वैसे एम इन लाइफ त एडवोकेट थियण जो हुयो। अच्छा, इहो बि हुयो थी वियो? हा हुयो। स्टिल आहे। अच्छा, वकील छो पिया थियो? बस वैसे ई घणनि माण्हुनि खे वाइट कोट पसंदि हूंदो आहे, मूंखे ब्लैक कोट पसंदि हुयो। अच्छा, हूअं तव्हांखे कलर कहिड़ा पसंदि आहे? मूंखे ब्लैक कलर ई पसंदि आहे। ॿियो कहिड़ो कलर पसंदि आहे? ब्लैक एंड वाइट। अच्छा, पोइ या हू थियो या हू थियो? जी। अच्छा, तव्हांखे रांदियूं कहिड़ियूं ईंदियूं आहिनि? मूंखे तव्हां रांदियूं कई नंढे हूंदे खेॾियूं? हा। कहिड़ियूं? गुॾनि सां खेॾंदा हुआसीं। गुॾनि जी रांदि आहे न? हा, उहो ॿुधाए न। ऐं बैडमिंटन खेॾी आहे, फुटबॉल खेॾी आहे। यादि कर, फुटबॉल बि तूं खेॾी आहे? हा। अच्छा, पोइ तुंहिंजे पेरनि में सघ आहे? हा। पोइ तव्हां ॻोठनि में रहंदा आहियो या शहर में रहिया? असां शुरू खां शहर में रहिया आहियूं। कहिड़े शहर में? लाड़काना। लाड़काणे में। उन लाड़काणे शहर में जो रहिया आहियो त तव्हांखे ॻोठाणी ज़िंदगी जी का ख़बर आहे? न। ठीकु थियो। हाणे हिकिड़ियूं अहिड़ियूं छोकिरियूं आहिनि जेके 5 आहिनि, उन्हनि जा 2 भाउर आहिनि, उन्हनि जो पीउ माउ आहे, उहे लाड़काणे में पढ़नि था, वालिद साहबु उन्हनि जो टीचर आहे ऐं उनजे टीचर गुज़ारे वञण खां पोइ अव्हांजे घर में तकलीफ़ूं के आयूं? न। न। पोइ गुज़र सफ़र कीअं थींदो? फाइनेंशियली? हा, नेचुरली। ज़मीनूं वग़ैरह आहिनि पंहिंजो? तव्हांखे ज़मीनूं आहिनि? हा, ज़मीनूं। अच्छा, पंहिंजी वारा आहियो। ठीकु आहे। असांखे ज़मीनूं कोन्हनि न, इन करे मूं सम्झो सभु असां जहिड़ा आहिनि पर तव्हांखे ज़मीनूं आहिनि। ठीकु आहे, इहो त पोइ वसीला आहिनि तव्हांखे। हाणे तव्हां वकील नथा थियणु चाहियो, हाणे तव्हांजी ॻाल्हि मां लॻे थो, पोइ हाणे छा था थियणु चाहियो? फ़िलहालु त हाउस वाइफ थी वई आहियां। तव्हांजी शादी कॾहिं थी आहे? मुंहिंजी शादी खे 12 डेज़ थी विया आहिनि। 12 ॾींहं? 12 ॾींहं। अच्छा, मतिलबु 12 ॾींहं। मतिलबु इहो शादीअ खां अवल तो सोचो त शादीअ खां पोइ मां पढ़ण लाइ ऐं घर जे टाइम लाइ इहो कीअं मसइलो मैनेज कंदमि? इहो कॾहिं सोचियो ई त मैनेजमेंट इहा कीअं थींदी त मां घर बि संभालींदमि, पंहिंजे साहुरनि सां गॾु बि हूंदमि, मुड़ुसु बि हूंदो ऐं पोइ वरी तो हली कारो कोट पाइण, इहो कीअं थींदो? इहो त सोचो कॾहिं?
हाणे सोचींदमि हाणे सोची थी अच्छा मतिलबु जे टाइम तव्हां- ॾिनो जे हिसाब सां ठीकु हाणे आहे हाणे सोचींदमि तव्हां जेकॾहिं तव्हां वकील नथा थियो पोइ छा थींदव सोचींदमि इहो बि जीअं मुंहिंजो हस्बैंड चवंदो अच्छा मतिलबु कॾहिं तुंहिंजी हस्बैंड अञा त तव्हांखे थोरा ॾींहं थिया आहिनि इन करे मूंखे ख़बर न आहे त हस्बैंड ऐं तव्हांजे विच में इहो पाण में कलाम थियो आहे या न कॾहिं तुंहिंजो हस्बैंड बि इहो चई सघे थो त जीअं मुंहिंजी ज़ाल चवंदी हा बिल्कुलु चवंदो इहो तोखे हाणे ई ख़बर पइजी वई आहे हा हा इहा थोरी जल्दी न आहे बसि अंकल सम्झण जे लाइ हिकु ॾींहुं बि काफ़ी आहे हिकु ॾींहुं पल बि काफ़ी आहे हा वाह जी ॻाल्हि कई अथव सम्झण जे लाइ हिकिड़ो पल बि काफ़ी आहे हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि ॿुधाए जेका नौजवान छोकिरियुनि खे तुंहिंजे पारां पैगाम हुजे त हिकिड़ी 12 ॾींहं अॻु परिणियल नौजवान सिंधियाणी उहा हिन स्टूडियो में पंहिंजे मुड़ुस सां गॾु वेठी आहे ऐं स्टूडियो जी रिकॉर्डिंग महिल हुन मुड़ुसु हुनखे ॿुधे वेठो त ॾिसां इहो मुंहिंजे लाइ चई छा थी मुंहिंजे भाउ जे लाइ चई छा थी मुंहिंजे पीउ जे लाइ चई छा थो हालांकि हुनखे अहिड़ी का बि दिलि में ॻाल्हि न बि हुजे पर रिकॉर्डिंग आहे न हीअ त नौजवान छोकिरियुनि खे इकरा जागीराणी राव जो पैगाम छा आहे इहो तव्हां ॻाल्हायो मां इहो पैगाम ॾियणु चाहियां थी त महिनत कयो ऐं उन खां अलावा पंहिंजी तालीम खे जारी रखो प्यार मुहबत सां रहणु सिखो ऐं उहो तालीम केरु सिखनि सभु नौजवान जेके बि आहिनि न्याणियूं औरतूं मर्द जेके बि आहिनि सभु तालीम हासिलु कयो सिर्फ़ु पाकिस्तान जी हद ताईं न बल्कि तव्हांखे ॿाहिरि वञिणो पए तव्हां होॾे बि हलिया वञो इकरा तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो नाज़रीन हीअ हुई असांजी न्याणी इकरा जागीराणी राहू जो हाणे जीअं बिलावल भुट्टो ज़रदारी आहे न तीअं इकरा जागीराणी राहू जो नई ज़ात हिकिड़ी ठही आहे सो 12 ॾींहं अवल हिन जी आदिल राहू जे सां शादी या वियांउ थियो आहे ऐं अॼु पंहिंजे मुड़ुस सां गॾु असांजे स्टूडियो में आई असां सोचियो त भला माण्हू तजुर्बेकार हुजनि था ऐं कई ॿार ॼणे ऐं उन खां पोइ इंटरव्यू ॾियनि था मतिलबु ॿार ॼणण खां अवल ऐं बिना 12 ॾींहं शादीअ खे थिया हुजनि त उन नौजवान न्याणी सां ॻाल्हाइजे ऐं हुजे बि लाड़काणे जे पासे जी ऐं तमामु हिकिड़े मुतदल माहौल में रही हुजे उन सां उनजे लाइ कैमरा त अॼु पहिरियों ॾींहुं हो कैमरा जो हुन शायदि कैमरा वीडियो वारी ॾिठी हूंदी शादी वारे ॾींहुं जंहिं वीडियो मेकिंग कई हूंदी या जंहिं फ़ोटो कढिया हूंदा पर हीअं स्टूडियो में इकरा पहिरियों दफ़ो आई हीअ हुनजी ज़िंदगी जो पहिरियों इंटरव्यू आहे ऐं हुनखे शाबाश ॾिजो त हुन अव्हांखे पैगाम में इहो चयो आहे त रुगो सिंधी या पाकिस्तान न पर सॼी दुनिया में जिते वञिणो पएव पढ़णु सिखणु महिनत जे लाइ उहा महिनत कजो लीडर टीवी में वरी कंहिं ॿिई न्याणी कंहिं ॿिए नौजवान सां गॾु असां गॾु हूंदासीं लीडर टीवी ॾिसंदा रहो